बयान एहसान जे करीम रब सके मदीने वाले साईं जी ज़ात मिलाई। असांजो आका, असांजो रहनुमा, असांजो नबी वो नबी रब असांखे मिलियो जेको पूरी कायनात जे लाइ रब जी रहमत पे करे। जिते जिते खुदा जी खुदाई आ उते मदीने वाले मीर जी रहमत जो छपाई छा। एड़ी अजीम ज़ात असांखे मिली, उनते खुशी मनाइण, उनजी आमद ते खुश थियण, मसरूर थी वञण, इहा दिल जी मोहब्बत जी तकाज़ा आहे। इन मदीने वाले साईं जी आमद जी खुशी के असां सुन्नी ईद मीलादुन नबी करे मल्हाईंदा आहियूं। सुभान अल्लाह। यानी मदीने वाले साईं जे विलादत जी खुशी। इन लफ्ज़ ईद ते घणनि माण्हुनि खे एतिराज़ आहे, घणनि माण्हुनि खे पेट में मरोड़ पवंदा आहिनि। समझो था? पुछंदा आहिनि भई ईद त ईद उल फित्र आहे, ईद त ईद उल अज़हा आहे, तव्हां इहे टी ईद किथों आंदी आहे? मुंहिंजी दिलि चवे थी त इन जे बारे में तव्हांखे मां कुझु अर्ज़ कयां त असां ईद मीलादुन नबी छो मल्हाईंदा आहियूं, ईद जो लफ़्ज़ छो चवंदा आहियूं? मूंखे केतिरनि माण्हुनि मैसेज कयो आहे, असीं असांखो पुछनि था बदमज़हब मीलाद जा मुनकिर असांखां पुछनि था जे ईद आहे त इन जूं घणियूं रकातूं आहिनि, इहा ईद आहे त किथे ईद अदा कबी? इहा जेकॾहिं ईद मीलादुन नबी आहे त इन जी शुरूआत कंहिं कई? मदीने वाले साईं ईद मीलादुन नबी मल्हाई हुई, अबू बकर सिद्दीक़ ईद मीलादुन नबी मल्हाई हुई, हज़रत उमर, हज़रत उस्मान, हज़रत अली, चइनि यारनि पंजतनि पाकनि 12 इमामनि ईद मीलादुन नबी मल्हाई जो तव्हां मल्हायो था। इहे घटि पढ़ियल माण्हुनि खे मुंझाइनि था त इहा ईद बिदअत आहे, नाजाइज़ आहे। अॼु आउं चाहियां थो त तव्हांखे इन ईद जो मफ़हूम ॿुधाइण। भला हिकिड़ा ॻाल्हायो था, हिकिड़ा वरी चुप जो रोज़ वेठो। अल्लाह मदीनो ॾेखारींदो। आमीन आमीन। रब कंदो सदाईं सुखिया हूंदो। आमीन। ॿुधो, असां मुस्तफा करीम जी विलादत खे ईद छो चवंदा आहियूं? जेका शरई ईद आहे, उहा शरई ईद सिर्फ़ ईद उल फित्र आहे, ईद उल अज़हा। मुसलमाननि जे लाइ ॿ ईदुनि जा ॾींहं आहिनि, ॿ ईदुनि जूं रातियूं आहिनि। ईद जो ॾींहुं ईद उल फित्र आहे, ईद उल अज़हा आहे, ऐं ईद जी राति 15 शाबान शबे बरात आहे, ऐं लैलतुल क़द्र जेका नुज़ूल क़ुरान वारी रात आहे। पर इस्लाम जे अंदर, उर्फ़े आम जे अंदर खुशीअ जे मौके खे बि ईद सॼो ईंदो आहे। जॾहिं माण्हू खे वधीक खुशी मिले त उन खुशीअ खे ईद जो ॾियारो माण्हू चवंदा आहिनि। उन खुशी मिलण खे ईद सॼो ईंदो आहे, छो त ईद लफ़्ज़ ऊद मां वरितल आहे। ऊद अरबी में सिर्फ मोटी अचण वारो ॾींहुं, जेको हर साल मोटी अचे, वरी वरी मोटी अचे, बार बार जिंदगी में अचे, इनखे ईद सॾिबो।
मुझे दोस्तों जिए ईद उल फित्र साल में मोटी ईंदी आ, ईद उल अज़हा साल में मोटी ईंदी आ, यो खुशी जो त्योहार आ, इन्हें जे करे असां इनखे ईद सॾींदा आहियूं। पर उर्फ़े आम में हर खुशी के मौके के भी ईद सॼो ईंदो। ये कुरान मजीद के अंदर इन्हें ईद जो मफ़हूम कुरान समझायो आहे। किया हजरत ईसा मुल्ला अल्लाह जो रसूल हो, रब जो पैगंबर हो, उनकी कौम वारा गॾिजी आया हजरत ईसा वटि, तो अल्लाह जो रसूल आई असांजी दिल जी चवे त जन्नत जा ताम दुनिया में खाओ। छा कयो? बेहश्त जा खाधा दुनिया में खाओ। तो अल्लाह जो नबी आई दुआ घुर, रब असांखे जे ॾींहं ते जन्नत जी मानी खाराई उहो ॾींहुं असां ईद करे मल्हाईंदासीं। छा कंदासीं? हाणे उहो क़ौम बनी इसराइल जेको हज़रत ईसा खे अर्ज़ कयो, रब क़ुरान में उहे ई लफ़्ज़ लिखी छॾिया, क़यामत ताईं अचण वारी उम्मतुनि खे रब इहो दर्स ॾिनो त ईद रुॻे निमाज़ पढ़ण जो नालो न आहे, जे सुठो ताम मिले खाई ख़ुशि थिए त इहा बि ईद। सुभान अल्लाह। पोइ हज़रत ईसा अलैहिस्सलाम के जॾहिं उनजे क़ौम वारनि इहो अर्ज़ कयो त ईसा दुआ जा हथ खणी। कुरान शरीफ में सूरतुल माइदा आयत नंबर 114 अल्लाह ताला बयान फरमायो, काल ईसा इब्नु मरियम, ईसा पुत्र मरियम जे अल्लाह के अर्ज़ कई, रब खां दुआ घुरी, अल्लाहुम्मा रब्बना अंज़िल अलैना माइदतम मिनस समाए। ए अल्लाह, ए असांजा पालनहार, ए असांजा परवरदिगार, आसमाननि खां जन्नतुनि खां असां ते ताम नाज़िल कर, दस्तरखान खूंचो ताम जो नाज़िल कर। जे तूं असां के धरती ते जन्नत जो ताम खाराईंदे तकून लना ईदा, इहो ॾींहुं असांजे लाइ ईद थींदो। छा थींदो? छा जे करे? ताम खाइण करे ताम खाईंदासीं जन्नत जो, असांजे लाइ छा थींदो? ॻाल्हायो वरी चओ, ईद थींदो। पोइ ईदन ले अव्वलिना, रुॻे ईद असांजी न थींदी, पर जेके असांजा आहिनि न, असांजे अॻियनि जी बि ईद। ईदन ले अव्वलिना व आखिरना, असांजे पोयनि जी बि ईद। मानी त उहे असां खाईंदासीं, पर जेके असांजा अॻियां गुज़रिया उन्हनि जी बि ईद, जेके असांजा पोइ थींदा उन्हनि जी बि। अल्लाह के नबी जी दुआ कबूल थी, मलाइका जन्नत जो ताम खणी आया, ईसा ने खाधो। हाणे उन्हनि त ईद मलाई जन्मानी खाधी, पर उन्हनि जा पोयां अॼु ताईं बि उहा ईद मल्हाईंदा था अचनि जो जन्नत जो ताम उन्हनि खे मिलियो। पुट उहा क़ौम बि नंढी, उन्हनि ते नेमत बि नंढी, उन्हनि जी ईद बि नंढी, पर हीअ उम्मत बि वॾी, हिननि ते नेमत बि वॾी, हिननि जी ईद बि वॾी। उन्हनि खे मिली जन्नत जी मानी, उन्हनि मल्हाई ईद, असांखे मिलियो जन्नत जो मालिक मोहम्मद करीम। सुभान अल्लाह। हुननि ते मानी जे मिलण ते ईद मल्हाई, पर हीअं चयूं ईदन ले अव्वलिना व आखिरिना, ईद रुॻे असांजी न, पर असांजे अॻियनि जी बि, असांजे पोयनि जी। पर लफ़्ज़ सम्झण का आहिनि, ईदन
लिअव्वलिना ईद थींदी उन्हनि जी जेके असां जा आहिनि जेके असां जा आहिनि असां जा क्या असां जा पोइ जेके असां जा न आहिनि उहे ईद न मल्हाईंदा समझो हज़रत मौलाना अब्दुल वहीद कुरैशी साहब इन्हें के पुट ॼमे साईं जा जमायती ख़ुश थींदा साईं जा पाड़े वारा ख़ुश थींदा मिट माइट ख़ुश थींदा जेके निस्बत महबत वारा जेके साईं जा हूंदा जेके साईं जा आहिनि पर साईं जा मुखालिफ आहिनि साईं जा तलाक तो मुखालिफ कोन हूंदा घणा आहिनि साईं मुखालिफ हुजे मौलाना अब्दुल वहीद जे घर में खुशी थे मुखालिफ खुशी मल्हाईंदो न साईं दुश्मन खुशी मल्हाईंदो वेरी खुशी मल्हाईंदो खुशी वो मल्हाईंदो जेको पंहिंजो हूंदो न सुभान अल्लाह हज़रत ईसा तो चवे ईदन लिअव्वलिना ईद थींदी असांजे अॻियनि जी ईद थींदी असांजे पुठियनि जी जेके असांजा न आहिनि उहे ईद मल्हाईंदा सुभान अल्लाह हाणे मदीने वारो साईं वधीक या जन्नत जी मानी वधीक मदीने वारो साईं जेड़े जला को होशियार हूंदा आहियो दादू वारा सुभान अल्लाह जवाब ॾियो जेकॾहिं हुननि खे जन्नत जी मानी मिली ऐं मदीने वारे साईं फरमायो ऊतीत बिमफातीह समावात वल अर्द आसमान जो कुंजू जमीन जो कुंजू बेश्त जो कुंजू रब मुझे हथ में ॾिनो जॾहिं क़यामत जो ॾियारो थींदो इमाम तिरमज़ी रिवायत आंदी आहे जॾहिं महशर जो मैदान थींदो साईं फरमाइनि था अल करामतु वल मफातीह यौमइज़िन बियदी अल्लाह ताला जन्नत जो कुंजू मुझे हथ दे रखंदो महबूब ही जन्नत ए जन्नत जो कुंजू तुझे हवाले इज्जत उज़त तुझे हवाले हाणे साईं फरमाइनि था जन्नत जो मालिक रब मूंखे बणाईंदो जंहिंखे वणी तंहिंखे वंडे ॾे हुननि खे जन्नत जी मानी मिली हिकिड़े वेले जी असांखे जन्नत जो मालिक जन्नत जे कुंजन खणण वारे मोहम्मद मुस्तफा असांखे मिलियो सुभान अल्लाह सुभान अल्लाह वो खुशी थी या न थी बेशक ईद थी या न थी हुननि मानी ते ईद मल्हाई क़ुरान लिखियो आहे त मानी वारनि ईद मल्हाई पर असांखे जे मोहम्मद मिठो मिलियो सुभान अल्लाह ईद थी या न थी खुशी थी या न थी पर ईदन लिअव्वलिना ईद उन्हनि जी थींदी जेके मदीने वारे जा हूंदा मुस्तफा जा गुलाम हूंदा हुबदार हूंदा मोहब्बतदार हूंदा ताल्लुकदार हूंदा ईद उहे मल्हाईंदा पुट ही रबीउल अव्वल जो महीनो परखा जो महीनो आहे कहिड़ा मुस्तफा जा आहिनि कहिड़ा मुस्तफा जा न सुभान अल्लाह सुभान अल्लाह मुझा दोस्तों हजरत सैयद मोहम्मद बिन अलवी मक्के जो आलिम थी गुजरियो आहे मुहद्दिस हिजाज़ सदीदा उन्हें का के माण्हू पुछो त सही तव्हां जो दा ईद मीलादुन नबी ईद जो था जो ईद ते कुरान में लिखियल इएं कोन्हे का त हुजूर जब जाओ ईद थी वई तव्हांजे लाइ हजरत सैयद मोहम्मद बिन अलवी फरमायो असांजी मजबूरी आहे जो मुसलमाननि वटि ख़ुशीअ जे लाइ वॾे में वॾो लफ़्ज़ ईद सुभान अल्लाह ख़ुशी जे मौक़े ते वॾो लफ़्ज़ असां वटि कहिड़ो आहे ईद पर जेकॾहिं असां वटि ईद खां वॾो ॿियो को ख़ुशी जो लफ़्ज़ हुजे हा न असां ईद न चऊं असां उहो लफ़्ज़ ॻाल्हायूं हा छो त ईद जी ख़ुशी अञा नंढी आहे मुहम्मद जे अचण जी ख़ुशी अञा वॾी
सुभान अल्लाह भाई जेके चवंदा ईद हुई आहिनि न उन्हनि खे शरीयत जी ख़बर बि कोन्हे का त शरीयत में ईदूं घणियूं सुनन इब्न माजा में हदीस आ मदीने वाले साईं फरमायो यौमुल जुमुअत ईदुन लना जुम्मे जो ॾींहुं असांजे लाइ ईद जो ॾियारो आहे जुम्मे जो ॾींहुं असांजे लाइ करायो यौमुल जुमुअत ईदुन लना जुम्मे जो ॾियारो असांजे लाइ ईद जो ॾियारो आहे 4 जुमा महरम में 4 जुमा सफर में 4 जुमा रबीउल अव्वल में ये चारई बधो 4 बारो 48 ये थिया के महीने में वरी 5 जुमा थी वेंदा आहिनि के साल में 51 जुमा के साल में 52 जुमा थींदा आहिनि हाणे 52 ईदूं त इहे थी वियूं जेको जेको ईदूं बहने उनखे ॿुधायो शरीयत पिढ़े जी नाहे शरीयत तुंहिंजे हथ जी नाहे शरीयत मोहम्मद अमीर जी आहे शरीयत मदीने वारे साईं जी आहे मदीने वारो असांखे 52 ईदूं हिकिड़ियूं 2 ईदूं ॿियूं 54 ईदूं मदीने वारो ॾेई वियो तूं कहिड़े बाग जी मूड़ी आई जो संगी तूं तो घटाई तोड़े समझो या न समझो हिकिड़ो यहूदी हज़रत उमर फारूक वटायो जी उमर तव्हांजे क़ुरान में हिकिड़ी आयत आहे जे असां यहूदियुनि खे उहा आयत मिले त असां उन आयत जे नुज़ूल वारे ॾींहं खे ईद करे मल्हायूं ईद करे मल्हायूं ईद करे ॼाणूं हज़रत उमर से फरमायो से कहिड़ी आयत आहे जंहिंजो नुज़ूल थियण वारो ॾियारो तूं ईद करे थो सम्झी जे क़ुरान में आहे اليوم أكملت لكم دينكم रब फरमाए मुसलमानो अज तव्हांजो दीन मुकम्मल करे छॾियो अज तव्हां ते पंहिंजूं नेमतूं मुकम्मल करे छॾियो इस्लाम तव्हांजो दीन बुराई में इहा आयत आहे जंहिंमें ख़ुशख़बरी आहे दीन जे तकमील जी नेमतुनि जे ततमीम जी ख़ुशख़बरी मिलियल आहे इहा आयत जे यहूदियुनि खे मिले आहे असां ईद करे मल्हायूं हज़रत उमर खे ॾियो फरमायई ओ यहूदी तू इन आयत वारे नुज़ूल वारे ॾियारे खे ईद तो ॾींहुं थो चवी मूंखे यादि आहे मूंखे ख़बर आहे इहा आयत जंहिं लथी हुई 9 ज़िलहज जो ॾियारो ईद हज जे अदायगी जो ॾियारो ॾियारो जुमे जो भी हुयो हज जो ॾियारो असांजे लाइ 9 ज़ुल्हज ईद आहे असांजे लाइ जुमो ईद आहे ए यहूदी तूं हिकिड़ी ईद जी ॻाल्हि थो करी असांजे लाइ त उन ॾींहुं ते 2 ईदूं हुयूं सुभान अल्लाह इन आयत जे नाज़िल थियण खे यहूदी ईद लिख पियो करार ॾे उमर उन जी तस्दीक पियो करे 9 ज़िलहज जिते हज अदा कयो वेंदो आहे अरफ़े जो ॾियारो आहे इहो बि ईद जो ॾियारो आहे जुमे जो ॾियारो बि ईद जो ॾियारो आहे हाणे 54 ईदूं उहे 55 इहा बनाई वारी बि कढ हाणे वरी चए थो ईद ते घणा नफ़िल पढ़ंदा ईद मिलाद नबी जा भला हिननि जो मानी खाती इन्हनि कहिड़ा नफ़िल वञी पढ़िया हुया
कुरान तो फरमाए ईद अव्वलना व आखिरना, या मानी वारो ॾियारो ईद जो ॾियारो असांजे अॼन जी बि ईद, असांजे पुठन जी बि। मुंहिंजा दोस्तो पोइ जेकॾहिं ख़ुशीअ जे लफ़्ज़ ते ईद जो इतलाक थी सघे थो, ख़ुशीअ जे मौक़े ते ईद जो लफ़्ज़ ॻाल्हाए सघिजे थो, त असांजे लाइ सभ खां वॾी ख़ुशी मोहम्मद मुस्तफ़ा जे विलादत। सुभान अल्लाह। मदीने वारो साईं मिलियो, कुर्बदार करीम मिलियो, लजपाल नबी मिलियो। यो ॾियारो असांजे लाइ सभ खां वॾी ख़ुशी जो ॾियारो ऐं सभ खां वॾी ईद जो ॾियारो। ऐं क़ुरान थो फरमाए कुल बिफ़ज़लिल्लाहि व बिरहमतिही फबिज़ालिका फ़लयफ़रहू। हबीब चईने जे अल्लाह जो फज़ल मिलेव, अल्लाह जी नेमत मिलेव, रब जी रहमत मिलेव त उन ते ख़ुशी मल्हाईंदा कयो। बिफ़ज़लिल्लाहि व बिरहमतिही, अल्लाह जो फज़ल मिले, अल्लाह जी रहमत मिले, फबिज़ालिका फ़लयफ़रहू। इन फज़ल जे मिलण ते, नेमत जे मिलण ते छा कयो, छा कयो? ख़ुशी मल्हायो। इन ख़ुशीअ में जे तव्हां ख़र्च था कयो, हुव ख़ैरुन मिम्मा यजमऊन, जेके गॾु करे रखनि था, जमा करे रखनि था, उन्हनि जे रखियल माल खां इहो माल भलो आहे जेको ख़ुशीअ में तव्हां ख़र्च कयो। ॿुधायो तव्हां भली बैंक बैलेंस ठाहियो, तव्हां माल जमा करे तिजोरी में रखो। असां त मोहम्मद मुस्तफ़ा जे अचण जे ख़ुशीअ में ख़र्च कंदासीं, ख़र्च। मीलाद मल्हाइण वारा तुंहिंजा ख़र्च सजाया सारा, मीलाद मल्हाइण वारा तुझा ख़र्च सजाया सारा, हण नियम जा ही नारा, या रसूल अल्लाह सभई जो या रसूल अल्लाह। मीलाद अमल व ईमानी, यानी वरन जी निशानी। मीलाद अमल व ईमानी, यानी वरन जी निशानी। आए आशिक ले आसानी, पर दुश्मन जे ले कानी। बेड़ो पियो वरन जो पारा, हणो नियम चाही नारा, या रसूल अल्लाह अड़ई जो या रसूल अल्लाह। मीलाद जो माह वरे थो, सुनियुनि जो सीनो ठरे थो। ठरियो आहे या न ठरियो आहे? सीनो ठरियो आहे या न ठरियो आहे? कंहिंजो कंहिंजो सीनो ठरियो आहे। मीलाद जो माह वरे थो, सुनियुनि जो सीनो ठरे थो। हर आशिक ईद करे थो, इब्लीस करे थो मरे थो। ख़र्च कयूं असां, सीनो वरी हुनजो थो सड़े। बत्तियूं ॿारियो, बिजलियूं ॿारियो, ये बत्तियूं वरी हुनखे थियूं। सुभान अल्लाह। मुंहिंजा दोस्तो, जंहिंजी मतनीअ सां महबत
सोने अरबी असा उल्फत मीलाद उनियल सादत मिले बरकत रहमत जन्नत न दलील पुछन दिल वारा न दलील पुछन दिल वारा हणो नियम जाई नारा या रसूल अल्लाह सभई जो या रसूल अल्लाह सुभान अल्लाह। मुझा दोस्तों मानू पुछन था भला मिलाद अव्वल के मल्हायो कंहिंजी सुन्नत कंहिं शुरुआत कई दादू वारा दिल खोल के ॿुधाया है मिलाद जी शुरुआत साईं मौलाना अब्दुल वहीद न कया मिलाद जी शुरुआत है सैयद खुर्शीद अहमद शाह न कया मिलाद जी शुरुआत है करमुल्ला फकीर न कया मिलाद जी शुरुआत करण वारो अल्लाह सुभान अल्लाह। तू असा मिलाद मल्हाईंदासी असा पान आयूं आजिज़ आयूं असांजा वसाइल महदूद असां वटि ताक़त महदूद मलाह चौक वारा रुगे ही हिकिड़ी घिटी संगाली पंज कोचार से हड़ई गटबा नौजवान गणजे वारो कयो को दावतूं ॾींदो को डेकोरेशन कंदो को स्टेज ठाहींदो अदा चो गणजी हिकिड़ो मला चौक सिंगारींदा मौलाना अब्दुल वहीद में ज़ोर लाता है सॼी तातू में सिंगारियो पर साईं जा आशिक रुगे तातू सिंगारींदा पर अल्लाह खालिका रब मालिका अल्लाह सुपर पावरा असांजो ताकत महदूद वसाइल महदूद पैमाना महदूद अल्लाह दी ताकत चोला महदूद अल्लाह साईं किए मुस्तफा जे अचण जो मिलाद रब किए मल्हायो ध्यान आए सुभान अल्लाह। मुझा दोस्तों रब्बुल आलमीन मुस्तफा जे विलादत इन पूरी कायनात के सिंगारियो ऐं सजायो बस में कायनात के रब सिंगारियो आसमानन थे जमीनन थे जश्न जो समा पैदा थी वियो अल्लाह अल्लाह विलादत मोहम्मदी जे वक्त में आसमान जा सितारा जमीन ते लही आया जिए तमाम बत्तियों बिजलियों बारियों ने अम्मा आमिना थी फरमाए मुझे सारो घर रंग बिरंगी बत्तियों से जगमग रोशन थी मुस्तफा की विलादत के वक्त में ऊपर खाउल तई उत्तर का दखण तई पूरी जमीन के रब सिंगारियो किए सिंगारियो जेके सुकल वण हुया उहे सावा कयई थोड़ा ही गोड़ा वण चेच सावा थी विया जन वण न कदे मेवो न ॾिनो हुयो से वण अणमुदाए था मेवा झले बीठा पुटैया अंब जाऊकरी अंब ॾिसो त खाली बीठा आहिनि वण पर जे हींअर न अंब बूर झलनि अंबड़ियूं झलनि वरी टप के जा अंब दादू वारा हैरत में ॾिसंदा यार मौसम बि कोन्हे हे अंब कीअं भरिजी वियो आहे वण सॼो हैरत लॻंदी या न लॻंदी
जब थींदो या न थींदो रोई जमीन ते जितरा पे बना हुआ रब उन्होंने बन के साए करो उन्होंने मेरे दार बनायो हर बड़ो मेवन मां ठंडड़ जी प्यो पर जी सुभान अल्लाह वैरान पट्टा आबाद थी व्या आसमान जार पे दरवाजा खोले छलिया जन्नत जा दरवाजा खोले छलिया खथूरी जी खुशबू जा दर खोले छलिया जमीन खुशबूदार थी वई आसमान खुशबूदार थी वो जन्नत में देखा कौसर दी नहरा उन्हें कौसर के किनारे थे 70,000 बन रब उन्हें रात खल गया मुस्तफा दे विलादत वाली रात 70,000 बन पैदा कई जेके बन खुशबू सा पूरी जन्नत खुशबूदार सुभान अल्लाह ही इत्माम पूछे अल्लाह ने तरफा मुझा दोस्तों मलाइका झंडा खणी आया हिकड़ो झंडो दूर से ना चप्पल ते लगायो बियो झंडो बैतुल्ला दे छत ते लगायो बियो झंडो मस्जिद अक्सा ते लगायो चौथो झंडो मुस्तफा दे विलादत वाले घर ते लगायो मलाइका आसमान था जुलूस की सूरत में लथा हुरू जन्नत जो पूरा मक्के जो शहर रोशन सांकर जीवो आमिना जी फरमाए तमा घर में अकेली हुई से अन्या जो सा तो मुझे घर सोनी सोनी औरतुन सा भर जीवो ओज घर की छत खुली तख्त हेठ लथो उन्हें तख्त ते औरतूं वेठल हुयूं जे बनु अब्दे मुनाफ जो औरतूं टिक्यूं कदावर हसीन औरतूं जो ने ये कदावर सोनियूं औरतूं तख्त ते वेठल हुयूं तख्त अचे मुझे हुजरे में लथो जे हुजरे में मदीने वाले दी विलादत थी अमा फरमाया जी मु पूछो मान ए हुस्न जो बेकर ए हुस्न हसीन चेहरन वायो बुधायो अमी केर आयो किया मुझे घर में अचानक लथियो आयो चवण लगियो बीबी असा हिकड़ी बीबी मरियम ईसा जी अम्मा मरियम बीबी आसिया है ये असी जन्नत में मुस्तफा जो कुआरियों थी क्यों सी अज बड़े घोट मोहम्मद जो दीदार करना अम्मा तो अकेली हुई है असा के दिलदारी दे लाए जन्नत मार बन मोकलियो अम्मा थी पूछे भला ही है त्यों हसीन औरतूं ही कह रहे चवण लगियो त अम्मा आमिना ही जेके औरतूं आहिनि से जन्नत जूं हूरूं आहिनि मुस्तफा जे आजियां इस्तक़बाल सुभान अल्लाह मुझा दोस्तों हजारे फरिश्ता आया जन्नत दा पखी धरती ते लथा रब रूई जमीन ते आसमान ते ऐलान कया तो मुझो यार तो बच्चे मुझो दिलदार तो खुदा जो कसमा सीरत जा हड़ई किताब खोले ॾिसो जंगल जे जानवरन चीता शींहं लोमड़ हाथी जंगल जा दरिंदा पखी परिंदा हिक ॿिए खे मुबारक पिया ॾियनि त मोहम्मद मुस्तफा आयो पखी ओभर जा ओलह जा ओभर दे उबलो डामी गिराटियों पाए चौंकू मिलाए हिक ॿिए खे पिया चवनि मुबारक मुबारक मोहम्मद मुस्तफा
जंगल जा जानवर एक ॿिए खे बिशारतूं कनि समुंड जूं मच्छूं आपी जानवर पानी वारी मखलूक एक ॿिए खे मुबारक पई ॾे त सोननि जो सरदार मोहम्मद ताजदार सल्लल्लाहु अलैहि रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि हदीस बुधाया रिवायत बुधाया दिल हाज़िरा किताब जो नालो सीरतुल हलफिया जिल्द पहिरियों सुफ़ो नंबर 72 रिवायत वाले वकानत तिल्क सनतुल्लती हुमिल फिया रसूलिल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम युकालु लहा सनतुल फतह वल इब्तिहाज जे साल मोहम्मद मुस्तफा की विलादत पई थे इन साल जो नालो कुशादगी वारो साल हुयो खुशी वारो साल अरबन सरजमीन हिजाज वारने इन साल जो नाम रखो खुशी वारो साल तू असादर में बारी रबीउल अव्वल दा मलायूं ना या वध में वध कणी रबीउल अव्वल जो महीनो दा मलायूं ना अल्लाह ताला पूरो साल खुश हुंदे सुभान अल्लाह मुझा दोस्तों भाई में कुरैशन कानत कबल ज़ालिका फी जुतफिन वदीकिन अज़ीम इन साल का में कुरैश बड़ी सख्ती में हुआ कुरैश तंग दस्ती में हुआ रोजी में तिंगी हुई मीह में उठा हुआ टुकर हुआ मारू माली परेशान हुआ पुट हाणे ॾिसो हींअर बोट वारो साल माण्हू चवनि था त 2010 वारी बोट खां हीअ बोट वॾी आई आहे आओ माण्हू परेशान थी विया हिन खां अॻियों साल कोरोना वारो साल हुयो दुनिया जी तारीख़ में यादि रखियो वेंदो कोरोना जी बला आई हुई कोरोना जी वबा आई हुई दादू जा हट बंद बाज़ारूं बंद स्कूल बंद कारोबार बंद थिया अब इहो क्या साल गुज़रिया न वरी हे साल बोड वारो साल त रिवायत जा लफ़्ज़ हिन हुज़ूर जे मिलाद खां अॻु वारा 3-4 साल लागी तो अरब जा माण्हू तंगी में हुया परेशानी में हुया मींहं न उठा हुया रिस्क में खोट पइजी वई हुई पर जॾहिं मदीने वारो साईं आयो विलादत वारो साल अचे जो रब मेहर जा मींहं वसाया वैरान पंड आबाद कया माल साजा थिया खजूरनि जा बाग मेवन में भरजी विया अरब जी पथरेली सरजमीन सरसब्ज शादाब बणजी वई खुशू ही खुशू थी वियूं गम लही विया दुख लही विया अरब पिया चवनि त ही साल असांजे लाइ ख़ुशियुनि वारो साल छो हे आम साल नहीं हे मोहम्मद मुस्तफा जे विलादत वारो साल रहमत आलम नूरे मुजस्सम आका आयो खुशियों मलायो रहमत आलम नूरे मुजस्सम आका आयो खुशियों मलायो खंडुन से यूं खीर लिरायो आका आयो आका आयो खुशियों मलायो
जंहिंजी पेशानी नूर निशानी शान शानी राज रब्बानी मदनी मिठो मौला मिलायो मदनी मिठो मौला मिलायो आका आयो खुशी मनायो जो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि या फखरतिल अर्द व हमलतिल अशजार सारी जमीन सरसब्ज शादाब आबाद थी वही मोहम्मद जे विलादत वारो सुभान अल्लाह मुझे दोस्तों व आता कुल जानिबिन फी तिलकसना उन्हें साल हर पासे रब कुशादी जंतर कुले चला सुभान अल्लाह दुकानदार जरा रोजी को हिकड़ो इधर दुकान नौकरी वाले जरा हिकड़ो इधर पगार पर उन्हें साल जेके जरिया आमदनी जा हुया उन्हें का अलावा पर बलबीरा बांधो छया रहमत जा दर खोले छया अल्लाह वला खौफुन इल्ला आदतना जेकी खौफ में हुया रब उनके अमन दिनो जेके गम में हुया रब उनके खुशी दिनी जेके परेशान हुया रब उनके परेशान लाए छे सुभान अल्लाह कद अज़मिल्लाह तिलक सनत लिनिसाइ दुनिया अय्यहमिन ज़ुकूरन करामतन लिमुहम्मदिन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पूरो साल मुस्तफा जे विलादत जो पूरो साल रब आडनो हिन साल जेकी बि औरतूं ॿार कणियूं सभिनी जे पुट सुभान अल्लाह हाणे अहिड़ो मिलाद तूं करे सघंदे सचे दादू बारा गॾिजी दुआऊं घुरंदे त मौला हिनखे पुट ॾे तुंहिंजी मर्ज़ी आहे कि हिकड़े के पुट असां पंहिंजी मर्ज़ी सां नथा ॾेई सघूं पर अल्लाह क़ादिर क़दीर पूरी रुई ज़मीन ते जेतिरियूं बि संत ज़ालियूं हुयूं जेके ॿार ॾियण खां आजिज़ थी हुयूं उमिरि चढ़ी वई हुई पर सिक हुयल ॿार हुजे उन्हनि सभिनी खे रब पुट सुभान अल्लाह जिन खे रुॻे न्यायूं थी वियूं रब उन्हनि खे पुट थो ॾिए जंजू झोलियूं खाली हुयूं रब उन्हनि झोलियूं सायूं करे सोबुआ हिकड़ी मिलाद वाली रात न रुगे रबीउल अव्वल जो महीनो न तिलक सना पूरो साल ॿियो मिलाद छाखे चवंदा आहियो तव्हां त रुगे हीअ हिकड़ी घिटी सिंगारी आहे न रब सॼी धरती सिंगारी सुभान अल्लाह रब सभिनी खे पुटाणा औलाद ॾिना रब सभिनी जा दुख लाहे छॾिया पूरी रुई ज़मीन में हाणे हेॾो जलसो आहे हेॾी ख़ल्क़ वेठी आहे हर कंहिं सूर पंहिंजा अचोड़ी सूरनि वारियूं कयूं सूर पचार कन थोरा कन घणा कान्हे सूरनि कंदार आहे कि न हर माण्हू खे पंहिंजा पंहिंजा सूर आहिनि पर मुस्तफा जे विलादत वारे साल पूरो साल रब फरमाए कंहिंखे ॾुखारो न छॾींदुसि सभिनी जा सूर आई चेहरा ॾुखा चेहरा मुर्खाई खिलाई ख़ुशी अहिड़ो मिलाद केरु मल्हाईंदो ॿुधायो अहिड़ो मिलाद जो तसव्वुर तव्हां करे सघो था इहो ई त मिलाद आहे या सुन्नत इलाही आहे अल्लाह जी सुन्नत आहे पोइ असां पंहिंजे रब जी सुन्नत सम्झी
मुस्तफा जे अचण जी खुशी मल्हाईंदा तुझे को मल्हाए तो भली मल्हाए भला जेको न मल्हाए वञी पाण ॼाणे सुख में पवे असां उनखे सोरी कोन चवंदासीं त मिलाद मल्हाए पर जेके मल्हाइनि था उनखे त न रोकनि हो जींदा हम डूबते हैं तुम्हें भी ले डूबेंगे संग पाण त बुढ़ो आहे सिंधी में पाण ॿुधंदा आहिनि खटर पंहिंजो हारे मरोड़े पंहिंजो हारे पाण खुशी में मल्हाईंदो ॿियनि खे बि रोकींदो अब किथे लिखियल आहे किथे मिलाद लिखियल आहे कंहिं मल्हायो आहे अच त क़ुर मदीने वाले साईं जो मिलाद मदीने वाले पाण मल्हायो मुस्तफा पाण मिलाद मल्हायो कीअं मुझे सोने हबीब मदीने वाले साईं जी उम्र 63 साल हुई 100 घुरायो 63 पंहिंजे हथनि सां पाण सिवा फरमायो पंहिंजो अकीको पाण कयो अकीको थींदो ॼमण ते ऐं साईं जन जी विलादत थी हुई न त हुजूर जन जे ॾाॾे जनाब अब्दुल मुतलिब हुजूर जो अकीको करे छॾियो ऐं शरीयत जो कानून आहे जॾहिं अकीको हिकिड़ो भेरो थी वञे त ॿियो भेरो न कबो आहे जॾहिं अकीको ॾाॾे साईं कयो हुजूर जन छा जो अकीको करे साईं जन फरमायो त मुंहिंजी विलादत थी आहे पंहिंजे विलादत जे ख़ुशीअ में सुभान अल्लाह जानवर ज़िबह करे उनजो गोश्त सहाबा खे खारायूं पंहिंजी विलादत जी ख़ुशी मदीने वारे सूमर जो ॾींहुं साईं जन रोज़ो रखियो सूमर दिन में मदीने वाले साईं रोज़ो रखियो के माण्हू पुछो या रसूल अल्लाह सूमर ते रोज़ो रखियो अथव हबीबन फरमायो यौमुन फीहि वुलिदतु ही दिहाड़ो आहे जेकी मुंहिंजी विलादत थी हुई ॻाल्हायो छा थी हुई विलादत जो दिहाड़ो मल्हायां थो रोज़े जे ज़रिए रोज़ो इबादत आहे हुजूर जन रोज़ो रखे पंहिंजे विलादत जो दिहाड़ो मल्हायो खैरात बि इबादत आहे जेकॾहिं रोज़ो रखे मिलाद मल्हायो त बि जाइज़ आहे खैरात करे मिलाद मल्हायो त जाइज़ आहे ॻाल्हि सम्झ में आई या न सुभान अल्लाह चओ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अना मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या सुभान अल्लाह मुझा दोस्तों सीरत में शामिया में सुबुल हुदा व रशाद में सैयदना अबू हुरैरा रज़ियल्लाहु ताला अन्हु का रिवायत था लम्मा बसल्लल्लाहु ताला रसूलहु सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अस्बा कुल्लु सनमिन मुनक्किसा जहरात मदीने वाले साईं जी विलादत थी तो सॼी दुनिया में जेके बुत हुया से उधे मोकिरी पिया रोई ज़मीन में जेकी बुतखाना हुया न बुत कंध भर किरी पिया उधे मोकिरी पिया फअतत शयातीन इब्लीस नंढा नंढा शैतान पंहिंजे वॾे ॾाॾे वटि विया वॾो जेको इब्लीस उन्हे वटि विया शैतान गॾिजी पंहिंजे ॾाॾे वटि विया ॾाॾा अॼु छा थी वियो आहे असां वारा पुट हड़ई मुंडे मोकिलिया इब्लीस खां शैतान पुछण लॻा ही छा माजरा है ही पुत छो किरी पिया आहिनि इब्लीस चयो तव्हांखे ख़बर नाहे अॼु मके में मोहम्मद मुस्तफा पैदा थियो मुस्तफा जी मिला
विलादत थिया मदीने वारो मीर आयो बुत है बुत में कंध पर गिरी प्यारे तो इब्लीस पिटण लगो लड़ियों करण लगो दाऊ करण लगो छाड़ता पे पूछन से डर कोई जो तो छा जो दे छो तो चेतु वलदल लैलतु वलदुन युफसिदु अलैना अमरना अजरात हिकड़ो बार पैदा छोआ जेको मुझी कई कमाई छट करे छड़ींदो मुझो अल्लाह ताला मुझो झुको छड़ मुझो ढींगो ढेर अज मोहम्मद मुस्तफा जाओ मदीने वाले दी विलादत थिया मामा उनके गुनाह कराई मुस क्योंकि चोरी क्योंकि सोरी क्योंकि जिना क्योंकि शराब क्योंकि बेहयाई क्योंकि गंदाई दा कम कराई मुस मोहम्मद मुस्तफा चखण दो दुआ घुरंदो हड़ई बख्श दी सुभान अल्लाह हाय हाय मुझी कई कमाई चट थी वेंदी मुझी मेहनत बर्बाद थी वेंदी मोहम्मद मुस्तफा जाओ टुडे ध्यान कयो इब्लीस रड़ करे पिटे पियो रड़े पियो दाहू पियो करे हे तव्हां खे रिवायत ॿुधायमि सॼी दुनिया में ख़ुशी हुई वण टिण ॿूटा इंसान जिन मलाइका हर ई ख़ुशीअ में पर इब्लीस पिटके में कुछ समझ में आयो त दुआरो हाणे रबीउल अव्वल ईंदो वेही ॾिसिजो वेही ॾिसिजो इब्लीस and brothers कंपनी इब्लीस जा साथी पिटके में या खर्चो कर सुनी तुझो पेट्रोल जो तो समझो था ना मेहनत कयूं असां मिलाद मल्हायूं असां तकलीफ़ वरी हिन खे थींदी आहे या हिननि जो वस नाहे हिननि वॾड़े जो कम ई हो आहे वह सुती जेका वॾड़े जी पियल अथनि ॻाल्हि समझ में आयव निसार तेरी चहल पहल पर हजारों ईदें रबीउल अव्वल निसार तेरी चहल पहल सिवाय इब्लीस के जहां में सभी तो खुशियां मना रहे सिवाय इब्लीस में सभी तो खुशियां मना रहे तो इब्लीस जब रड़े पियो रोए पियो तो उन्हें जा छाड़ता पिया चवने तो खेल वॾो पावर आ तो के वॾी ताकत कुवत आ जिन आई ताकत वारो ही पोजे मोहम्मद मुस्तफा हींअर जाओ आ नंढड़ो ॿार आ तूं वञी पंहिंजो हुक्म ॾेखार न अहिड़ो लफ़्ज़ मां नथो चवां जेके उन्हनि चयसि इब्लीस बुरे इरादे सां हुज़ूर के नुक़सान पहुचाइण जे इरादे सां इब्लीस हलियो मक्के दे मुस्तफा के नुक़सान पहुचाइण जे लाइ इब्लीस हुज़ूर जे मिलाद वारे हुजरे पाक दे हलियो रब फरमायो जिब्रील दुश्मन वञे तो मुझे महबूब दे ओ जिब्रील तोखे मुस्तफा जो नौकर जो बनायो थमे अज नौकरी तोखे ॾियणी आहे खिदमत तोखे करणी आहे मुस्तफा जो दिफ़ा तोखे करणो आहे हर सहाबी नबी जन्नती जन्नती सरकार की आमद अजबाल की आमद ताहा की आमद
सुभान अल्लाह। मुझा दोस्तों हुजूर के नुकसान पहुंचाए तकलीफ रसायन यो कम शैतान जो ऐ हुजूर जी मदद जेड़ा बचण हुजूर जो दिफा करना यो कम जिब्रील जो अजब हिकड़ा शैतान जी सुन्नत ते हिकड़ा जिब्रील जी सुन्नत वो तव्हांखे कहिड़ी सुन्नत थी वणे दादू वारा जवाब ॾियो मुस्तफा जो पेदम को उथंदो त इंशाअल्लाह मन सब नबियन लब्बैक 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 या रसूल अल्लाह लब्बैक 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 या रसूल अल्लाह। इब्लीस आयो पूरे इरादे सां इब्लीस मुस्तफा जे हुजरे पाक दे वठो जिब्रील जे मुस्तफा जे कदमन में वेही रही जिब्रील भी आते जिस दर पे गुलामाना आका तेरी महफिल का है रंग जुदा गाना आका तेरी महफिल का है रंग जुदा गाना हमने तो जिसे देखा देखा तेरा दीवाना मुझा दोस्तों जिब्रील मदीने वाले साईं के कदमन में बैठो आ जेडी मन इब्लीस बुरे इरादे से आयो जिब्रील छुट्टो है हेलो जिब्रील छुट्टो है उसे फरकतहु बिरिजली रकदतन फवका बिअदन जिब्रील पंहिंजे पैर मुबारक सां हीअं जो छुट्टो है उसे मक्के मां जो निकितो त यमन जे मुल्क में अदन वारे शहर ते 1000 किलोमीटर सुभान अल्लाह ये गुलाम जी ताकत हुई हिकड़े छुटे सा मक्के का अदन जे शहर में सुभान अल्लाह मुझे दोस्तों रब फरमायो मुझे नबी जी हिफाजत करने वालों मां अल्लाह पाण आया इंतजाम मां पाण कंदुस बेअदब गुस्ताख उन्हनि खे सज़ा जे लाइ ईअं एतमाम कंदो जेॾी महिल हुज़ूर जी विलादत थी मुझे मुस्तफा जो मुखड़ो इए पियो चमके जड़ो जोगी जो चंद्र जमीन ते लही मां आमिना साईं थी फरमाए त जेॾी महिल दिलबर नबी जी आमद थी त चप मुबारक चुरन पिया मिठड़ो मिठड़ो धीमो धीमो आवाज पियो अचे रब हबली उम्मती रब हबली उम्मती ये मुझे पालनहार मुझी उम्मत मुझे बख्शे दे मुझी उम्मत मुझे बख्शे दे मुझी उम्मत मुझे बख्शे दे मुझी उम्मत बख्शे सुभान अल्लाह खुदा जो कसम सवाल को नबी धरती ते आया पर के नबी पंहिंजी उम्मत जे लाइ ईअं दुआ न घुरी जीअं तुंहिंजे मुंहिंजे नबी दुआ घुरी सुभान अल्लाह हज़रत ईसा चयो मुंहिंजा मौला जे अज़ाब कंदे त तुंहिंजा माण्हू तुंहिंजा पाना तुंहिंजा पैदा कयो जे बख़्शींदे त बख़्शणहार आहीं तू जान तुंहिंजा माण्हू जान मूसा अलैहिस्सलाम जो मालिक तू जान तुंहिंजा पाना जान
हजरत इब्राहिम जो मौला तू जान तुझी खल्क जाने पर मदीने वाले साईं अर्ज कयो मौला पाना तू जाहिल उम्मती मुझा ए मुझा मौला साले तू जा बदकार मुझा नेकोकार तुझे हवाले बदकार गुनहगार मोहम्मद के हवाले सुभान अल्लाह मुझा दोस्तों मदीने वाले साईं पंजे उम्मत जे लाए अल्लाह जे दर ते विलादत वाले वक्त में ये लफ्ज चे सुभान अल्लाह बड़ी हजरत कुसुम बिन अब्बास का रिवायत है मदीने वाले साईं सोच रहा हजरत कुसुम बिन अब्बास जे तो जिनमल साईं जन दुनिया का पर्दो फरमायो जिनमल जसदे पाक मज़ारे अनवर में फिरा थोसी त आखिरी मानू मज़ार में माउस जिनमल उन वक्त में साईं जन जो जसदे पाक मज़ारे अनवर में लाथ में दिल चयो त चेहरे ता कपड़ो हटाए आखिरी दीदार अल्लाह तो जिनमल कपड़ो रुखे से बाता कपड़ो हटायुम फइज़ा हुव यतहर्रकु शफ़तई ओडी मल जो दिसा तो मुझे मुस्तफा जा चप मुबारक जुरन अल्लाह मज़ारे अनवर में चप मुबारक जुरन पिया फदनोत उज़नी इंदहा मुंह जो कन वेठो कयो तमाम कुथा हियर मदीने वाला साईं छाता पिया चवन फदनो तो उज़नी इंदहा फसमेत वहुव यकूल रब हबली उम्मती अल्लाह को आवाज हुयो धीमो आवाज हुयो कन लगायो में चप मुबारक चुरन पिया आवाज पहुंचे मौला मुझे उम्मत बख्शे ये घंटी दा मदीने में मोटी हुआ अल्लाह ये जेके पोट हुई बरसात हुई मां मदीने में हुई इकड़े बलिए सा मुलाकात थी पर ॾाढो रोए मूं पुछो मांस भला राके थोरो छो थोरो जी अॼु जॾहिं हुज़ूर जी कचहरी में ॾिस बोतल मां जी जॾहिं सरकार जे कचहरी में ॾिस मदीने वारे साईं खे हुज़ूर जी ज़ात के गमज़दा ॾिठुम मूं पुछो त या रसूल अल्लाह अवां छो गमज़दा आयो फरमायो ख़बर न थी मुंहिंजी सिंध कहिड़े हाल अल्लाह मुंहिंजो पाकिस्तान वारा मुंहिंजा गुलाम तकलीफ़ में अल्लाह जे अॻियां दुआऊं वेठो घुरां मुंहिंजा मौला मुंहिंजे उम्मत जी भारत हुजे मुंहिंजे उम्मत जी भारत अल्लाह या रसूल अल्लाह यतीम ने यार तू या हबीब अल्लाह अयने आधार तू या रसूल अल्लाह यतीम ने यार तू या रसूल अल्लाह सद मदीने में सिखो इन गरीब निखे मिठा बस तुझे जेके सदी सरदार तू या रसूल अल्लाह यतीम ने यार तू अल्लाह यतीमन यार तू या हबीब अल्लाह आधार तू या रसूल अल्लाह यतीमन यार तू या हबीब अल्लाह आधार तू मुझा दोस्तों अॼु बि
मुझे कुर्बदार करीम पंहिंजे उम्मत जे लाइ दुआऊं वठो उम्मतीअ खे कंडो पेरनि में लॻे मुंहिंजे साईं खे जी ख़बर पवे सॾु करे त पुननि जियो जियो चवे सॾु करे त पिरी जियो जियो चवे वेचारनि जो चारो जेको सारे जग जो सहारो वो साईं मदीने वारो कुर्बदार नबी लगातार नबी आए उम्मत जो आधार नबी गरीबन जो गमख्वार नबी जेके तरत सदे वसवारो सारे जग जो सहारो ओ मीर मदीने वारो दुआरा जे दुख बकोड़े वञनि जे गम परेशानियूं बकोड़े वञनि मिट छॾे वञनि यार दोस्त छॾे वञनि दुनिया हिक पासे थी वञे जॾहिं पाण खे तन्हा सम्झी त मुंहिंजो को ॿार वसीलो कोन्हे मुंहिंजी ॻाल्हि मञ बरकातूं नफ़िल पढ़ी रब जे अॻियां दुआ घुर ऐं मुंहुं मदीने जे करे हिकु सॻड़ो त कर बस या रसूल अल्लाह सुभान अल्लाह खुदा जो कसम उम्मती भरी दुनिया जे कहिड़े बि कुंड कुड़छ में हुजे जेॾी महिल दर्द मां दाणंदो आहे गुंबद ख़तरा में दाण पहुची वेंदी आहे न रुॻे पहुचंदी आहे पर वरना राजी वेंदी आहे सुभान अल्लाह ओ रहम भरिया साईं रोज़े धणी कीअं हेॾी जुदाई आजमां खे बणी खुशहाल कयो मंझ ख़्वाब खणी हीअ मामी पंजी जो ॿार मिठा अजाल मुंहिंजा आधार मिठा गया जी उछगार मिठा अजाल मुंहिंजा ओठा पीउ जी प्यार खां मां जी ममता खां मदीने वारो मीर वधीक करीब वधीक जी कुरान तो फरमाए लक़द जाअकुम रसूलुम मिन अनफुसिकुम अलबत्तहकीक तव्हां वटि हिकु रसूल आयो आहे तव्हांजे जाननि मंझां तव्हांजे जिन्स बशरियत मां मां पंहिंजो रसूल तव्हां ॾे मोकिलियो आहे अज़ीज़ुन अलैहि मां अनितुम तव्हांजी तकलीफ़ मुंहिंजे नबी खे ॾुखी लॻंदी आहे तव्हांजो ग़म सही न सघंदो आहे हरीसुन अलैकुम तव्हांजो हिर्स रखण वारो आहे तव्हांजे भलाई जी इंतहा चाहण वारो आहे तव्हांजा ॾुख गम मिटाइण जो हिर्स रखण वारो आहे दिल मोमिनीन रऊफ़ुर रहीम मोमिननि जे मथां वॾी शफ़क़त वारो वॾी आज वारो उहो रसूल खोले आयो लेकिन जाकुम तहकीक तव्हां वटि उहो रसूल आयो आहे जेको तव्हांजे शफ़ीक़ करीम रहीम आज वारो बणिजी आयो जे अहिड़ो गम ख़्वार नबी मिले ख़ुशी त थींदी न अहिड़े नबी जे अचण जी ख़ुशी कबी या न कबी त सभु मुंहिंजे मुस्तफ़ा जे अचण ते ख़ुशी मल्हायो सभई दिल पर नबी जे अचण जी ख़ुशी मल्हायो सरकार की आमद लजपाल की आमद ताहा की
आमद, यासीन की आमद, लजपाल की आमद। सुभान अल्लाह। अनोखा निराला वो ज़ीशान आया, वो सारे रसूलों का सुल्तान आया। अरे कच बुलाओ, अरे बादशाहो, निगाहें झुकाओ, हुजूर आ गए, हुजूर आ गए हैं, हुजूर आ गए हैं, हुजूर आ गए, हुजूर आ गए। बेचण जी खुशी मनाए भी इंशाअल्लाह ऐ मुस्तफा के दर्जी गुलामी में कभी इंशाअल्लाह फरमा बरदारी में कभी जे गाल में प्री राजी थे हुआ वाट वट गई, जे गाल में मदीने वारो नाराज थे वो रस्तो ही छले दिबो। इंशाअल्लाह गुलाम देने के जरूर फरमा बरदार दइयो आन जेको पंजे यार जो हुक्म मिले था अमल करे ॾेखारे। सुभान अल्लाह। वो तव्हांखे नाले जा आशिक थींदो या सच्चा आशिक? सच्चा आशिक है। कहिड़ा कहिड़ा सच्चा आशिक थींदा? सच्चा आशिक थींदा इंशाअल्लाह। त पोइ मुस्तफा जो फरमान आहे निमाज़ पढ़ो, बड़ भी इंशाअल्लाह वधे वधे पढ़ंदव निमाज़ इंशाअल्लाह जेके मुस्तफा जा आशिक आहियो उहे हथ मथे खणी चओ इंशाअल्लाह। इंशाअल्लाह पंज वक्त निमाज़ पढ़बी, इंशाअल्लाह अल्लाह जो जिक्र कयो, हलाल खाओ, नेक बणजो, सालिह बणजो, सोने नबी जे दर जी सच्ची गुलामी कयो, फरमा बरदारी कयो। खुदा जो कसम मुस्तफा जे फरमा बरदारन जा हिते हुते बेड़ा पार। आमीन। मिलाद बि मल्हायो, मिलाद वारे जी गुलामी में पाण बि इंशाअल्लाह ॿई ॻाल्हियूं क़बूल आहिनि। इंशाअल्लाह वरी ॿारहीं जे ॾींहुं मिलाद जो जुलूस इंशाअल्लाह यादि अथव आमीन। जी गरजी नंढा वॾा मुंहिंजे दिल पर नबी जी ख़ुशी मल्हाईंदासीं। इंशाअल्लाह इंशाअल्लाह क़बूल आहे। कबूल है। वरी शाम जो मिलाद जो जुलूस थींदो, वरी शाम जो मिलाद चौक ते महफ़िल थींदी इंशाअल्लाह ऐं सुन्नियुनि जा सरवाण, आशिकनि जा अॻवान मुस्तफा जो शान बयान कंदा। इंशाअल्लाह इन महफ़िल में भी शरीक थींदो। इंशाअल्लाह कहिड़ा कहिड़ा शरीक थींदो? हाँ माशाअल्लाह। तव्हांजी क़यादत शेर दादू सुभान अल्लाह हज़रत अल्लामा मौलाना अब्दुल वहीद कुरैशी बेटा तेरे मिलाद में शरीक थींदो, मुस्तफा करीम जो खुशियूं मल्हाइबियूं ऐं मदीने वारे साईं जी फर्मा बरदारी में पाण मल्हाईंदे तुंहिंजी दुनिया बि आबाद, तुंहिंजी आख़िरत बि आबाद। अल्लाह करीम जो चवण तुंहिंजो ॿुधण